ठारूशाह में खबर शामिल किया था। नसीर अबड़ो की रिपोर्ट मुताबिक ठारूशाह भरसा गोठ जुड़ियल सोलंगी वासिन जो हाला थाने के हद में गाड़ी फिर खिलाफ रवासिन जो एहतजाज पूरे जिले में बदमनी वधी वही है। SSP मंथलियों वठण में मसरूफ़ है। गाड़ी वापस कराने जो मुतालबो ठारूशाह भरसा गोठ मोहम्मद जुड़ियल सोलंगी के रवासिन मोहम्मद अर्ज सोलंगी, गुलाम रसूल सोलंगी, सजाद सोलंगी बेन प्रेस क्लब से एहतजाज कंदे चयो त ज़िलो नौशहर फिरोज बदमनी जो गढ़ बणिजी वियो है। हर आए ॾींहुं ज़िले के कंहिं न कंहिं शहर में गाड़ी फिर चोरी रोज़ जो मामूल बणियल आहिनि। काल हालाणी खां वापस अची रहिया हुआसीं त ॾींहुं ॾिठे जो सरियाम हथियार बंदनि यन रोड ते हथियारनि जी ज़ोर ते 125 गाड़ी ऐं कैश रक़म मोबाइल फ़ोन फुर करे फ़रार थी विया। इतला हाला थाणे ते ॾिनोसीं पर पुलिस को भी तहरीक न वरितो आहे। हिननि IG सिंध खां मुतालबो कंदे चयो त फौरी तौर बदमनी ते कंट्रोल कराए फुर थियल गाड़ी वापस कराए रवासिन खे तहफ़ुज़ ॾिनो वञे, न त ॿी सूरत में SSP ऑफिस आॾो एहतजाज कयो वेंदो।